वेद जेके समस्त मानव जात जा मूल ग्रंथ आहिनि, आधार आहिनि। उन्हीं वेद परंपरा सिंध में ही पंचायती संरचना, भूमिका गठन जा कार्य आरंभ थिया विया। उन्हीं छोजो छड़ो सिंधी समाज आहे जेको पंचायत जेको कुझु लॻाईंदो आहे, जो कोई भी कुझु न लॻाईंदो आहे कि भई संगठन ऐं पंचायतां त ॿियनि समाजनि जी बि हूंदियूं, पर आदरणीय शब्द, मान वारो शब्द सिंधू समाज लॻाईंदो आहे। त तव्हांखे उन्ही खे हाणे नए रूप सां युवाउनि में भी इहा प्रेरणा ॾेई करे, सम्झाई ॾेई करे पुनः नए रूप सां क़ाइमु करिणो आहे। छो जो तव्हां हिकु युवा आहियो ऐं वॾे चैलेंज सां, वॾे संघर्ष सां, वॾी महिनत सां कामयाब थिया आहियो। इन सां सिद्ध थो थिए कि श्री महेश धनराज, श्री बसंत राय जी दरियानी हिकु ॾाढा होनहार ऐं योग्य शख़्स आहिनि जेके मुक्ति पद ते अॼु आसीन थियनि था पिया। पाण जेके भी उपस्थित आहियूं, आदरणीय श्री आसूदाराम जी वाधवानी, श्री आदरणीय मनु मलदीप पृथवानी, श्री अमर पारवानी, आदरणीय साईं मनोहर लाल जी उदासी, भाई मुरलीधर जी ऐं ॿिया तव्हां जेके भी मूल पंचायत वारा उपस्थित थिया आहियो, पाण सभु निश्चित रूप सां पंहिंजे हृदय जे गहराइयुनि सां पंहिंजे ई समाज जे, पंहिंजे ई समाज में पंचायती व्यवस्था जे लाइ, पंहिंजे ई समाज में नव रूप सां, छो जो हाणे पूर्णकालिक ऐं अधिकृत रूप सां चेटीचंड जी छुट्टी भी घोषित थी चुकी है। और भाग्य से 10 अप्रैल जब सिंधी भाषा दिवस है, जब हमारी भाषा भारत के संविधान में 8वें शेड्यूल में भारतीय भाषा के रूप में यानी राष्ट्रीय भाषा के रूप में अधिकृत हुई, तो इस साल का 10 अप्रैल 2024 को चेटीचंड भी उसी दिन है। तो ऐसे मंगलमय और आने वाले शुभ दिनों के लिए अब हमारे समाज के अगवान श्री महेश दरियानी होंगे।